बुकेरा शरीफ वेझो ॻोठ हाजी ग़ुलाम हुसैन खोखर में सिंध जे JUI अॻवान राशिद महमूद सूमरो जी खोखर हाउस ते आज़ाद राजूड़े इतिहाद टंडो अलहयार जे अॻवान हाजी ख़ैर मोहम्मद खोखर सां सदर भाउ एजाज़ खोखर ऐं भाइटे अमजद खोखर जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं ओचिते विछोड़े ते ॾुख जो इज़हार पिणु कयो। उन मौक़े ते राशिद महमूद सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं मुसलसल 9 सालनि खां पंहिंजे शहीद वालिद ख़ालिद महमूद सूमरो जे खून में इंसाफ़ लाइ कोर्टुनि जो चकर काटे रहियो आहियां। मूंखे त इंसाफ़ नथो मिले। जेकॾहिं कोर्टुनि मां हिकिड़नि लीडरनि खे पंहिंजी मर्ज़ी जूं तारीख़ूं मिलंदियूं रहंदियूं ऐं ॿियनि लीडरनि खे उमिरि क़ैद ऐं नाअहली जूं सज़ाऊं मिलंदियूं रहंदियूं त अदालतुनि ते सवाल एतिराज़ त उथंदा। जॾहिं त हाजी ख़ैर मोहम्मद खोखर चयो त आऊं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां राशिद महमूद सूमरो जो जंहिं पायां पहुची ताज़ियत कई। सियासी राब्ता हर के सां रहनि कुझु ॾींहंनि खां मीडिया में हलंदड़ ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। PTI अॻवाननि सां सियासी राब्ता रहंदा आहिनि। हैदराबाद में अली ज़ैदी जी मुलाक़ात सियासी बुनियाद ते हुई। PTI में वञण जो को प्रोग्राम नाहे। वक़्तु अचण ते इलाइक़े जी आवाम जे फ़ैसिले खां पोइ इहे कंहिं पार्टी में वञण जो ऐलान कयो वेंदो। उन मौक़े ते संदसि फर्ज़ंद ज़ुल्करनैन खोखर हाजी अल्लाह बख्श पिताफ़ी ज़ियाउर रहमान मेमन ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।